केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक 10 हिस्सो पहिरियों समरी आऊं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजुल चन्ना अव्हां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजा अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे चैप्टर 8 केमिकल रिएक्टिविटीअ जो समरी पार्ट 1 बाब 8 जी समरीअ जो असां हिकु हिसो हिन में हल कंदासीं ऐं बक़ाया जेको हिसो आहे उहो असां पंहिंजे लेक्चर हिसे ॿिए में समरी पार्ट 2 में क्लियर कंदासीं। असीं पंहिंजे बाब में इहो पढ़ियो हुयोसीं त मेटल्स हैव ग्रेटर टेंडेंसी टू लूज़ इलेक्ट्रॉन, धातुनि खे इलेक्ट्रॉन विञाइण जो वॾो रुझान हूंदो आहे। एल्यूमिनियम हिकु धातु आहे, उहो जॾहिं कंहिंसां बि रिएक्शन कंदो आहे त पंहिंजा 3 इलेक्ट्रॉन विञाए छॾींदो आहे ऐं पाण एल्यूमिनियम 3+ आयन में तब्दील थी वेंदो आहे। एल्यूमिनियम केटायन में तब्दील थी वञे थो। एल्यूमिनियम जी इलेक्ट्रॉनिक जेकॾहिं कॉन्फ़िगरेशन ॾिसूं त उहो 13 नंबर ते हूंदो आहे, यानी उन में कुल 13 इलेक्ट्रॉन हूंदा, 2 ऐं 8 10 ऐं 3 13 इलेक्ट्रॉन। पहिरें शेल में 2, ॿिए शेल में 8 ऐं आख़िरी शेल में यानी वैलेंस शेल में उन वटि 3 इलेक्ट्रॉन आहिनि। हाणे इहो एल्यूमिनियम ही पंहिंजा 3 इलेक्ट्रॉन विञाए छॾींदो आहे, ही ॿाहिरियां जेके 3 इलेक्ट्रॉन अथसि इहे जो विञाए छॾींदो आहे त उनजी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन बाक़ी बचंदी आहे। हीअ पहिरें शेल जा 2 इलेक्ट्रॉन, ॿिए जा 8 ऐं इहा इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन नोबल गैस नियान जहिड़ी हूंदी आहे। ईअं एल्यूमिनियम पंहिंजा 3 इलेक्ट्रॉन विञाए नोबल गैस जहिड़ी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हासिल करे स्टेबल थी वञे थो। धातु पंहिंजा इलेक्ट्रॉन विञाइण जो रुझान हिन जे करे रखंदा आहिनि जो हिकु त उन्हनि जो एटॉमिक जेको रेडाए हूंदो आहे, एटॉमिक जेका साइज़ हूंदी आहे उहा वॾी हूंदी आहे। इन जे करे उन्हनि जे ॿाहिरें जेके शेल आहिनि उन्हनि ते हिन मर्कज़ जी जेका पुल आहे, छिक आहे, उहा एतिरी कोन पवंदी आहे। ॿियो असां इहो पढ़ियो हुयोसीं त नॉन मेटल्स हैव ग्रेटर टेंडेंसी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, गैर धातुनि खे वरी इलेक्ट्रॉन क़बूल करण जो तमामु वॾो रुझान हूंदो आहे। मिसाल जे तौर ते सोडियम धातु आहे, उहो पंहिंजो ही वारो जेको इलेक्ट्रॉन आहे हिन क्लोरीन खे ॾिए थो। क्लोरीन गैर धातु आहे, उन इहो इलेक्ट्रॉन हासिल कयो, तंहिंजे करे जेके असांजा गैर धातु आहिनि उन्हनि खे इलेक्ट्रॉन हासिल करण जो वॾो रुझान आहे। इन जो सबबु इहो आहे त जेके गैर धातु आहिनि उहे इलेक्ट्रॉन इन जे करे क़बूल करे वठंदा आहिनि त गैर धातुनि जो जेको एटॉमिक रेडाए हूंदो आहे, जेका एटॉमिक साइज़ हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे। उन्हनि जो जेको न्यूक्लियस आहे उहो पावरफुल हूंदो आहे ऐं पंहिंजे आख़िरी शेल ते बि तमामु वॾी छिक रखंदो आहे। इन जे करे इहो न्यूक्लियस न रुॻो पंहिंजनि इलेक्ट्रॉन खे सोघो कंदो आहे पर ॿिए जे इलेक्ट्रॉन खे बि छिके पाण जे ॿाहिरें शेल में शामिलु कंदो आहे ऐं पंहिंजी अहिड़ी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हासिल कंदो आहे जो उहो नोबल गैसुनि जहिड़ो थी पवंदो आहे। टी पॉइंट हीअ आहे त ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर बेसिक, धातुनि जा ऑक्साइड जेके हूंदा आहिनि उहे बेसिक हूंदा आहिनि बिकॉज़ दे प्रोड्यूस बेसिक सॉल्यूशन विथ वाटर, छो त जॾहिं उन्हनि खे पाणी में मिलायो वेंदो आहे, उन्हनि जो गार ठाहियो वेंदो आहे त उहो हिकिड़ो बेसिक सॉल्यूशन असास गार ठाहींदा आहिनि। ऑक्साइड्स ऑफ मेटल्स असीं छा खे चऊं था, ऑक्साइड्स ऑफ मेटल्स या मेटलिक ऑक्साइड, हिकिड़ो मेटल हुजे ऐं ॿियो ऑक्सीजन हुजे, पाण में रिएक्शन थियल हुजे त उनखे चइबो मेटलिक ऑक्साइड। जीअं पोटेशियम ऑक्साइड, सोडियम ऑक्साइड, कैल्शियम ऑक्साइड या मैग्नीशियम ऑक्साइड। मैग्नीशियम, कैल्शियम, सोडियम, पोटेशियम इहे मेटल आहिनि ऐं ऑक्सीजन सां जॾहिं हिननि रिएक्शन कयो आहे त असां चऊं था ही मेटलिक ऑक्साइड आहे, ही मेटलिक ऑक्साइड आहे। हाणे जेके मेटलिक ऑक्साइड हूंदा आहिनि असां चऊं था उहे बेसिक हूंदा आहिनि, उहे असासी हूंदा आहिनि। छो त जॾहिं उन्हनि खे पाणी सां मिलायो वेंदो, इन पोटेशियम ऑक्साइड खे असां जॾहिं पाणी सां मिलाईंदासीं त जेको गार ठहंदो पाणी ऐं पोटेशियम ऑक्साइड जे मिलण सां उहो बेसिक सॉल्यूशन हूंदो। मिसाल जे तौर ते पोटेशियम ऑक्साइड खे पाणी सां मिलायोसीं त पोटेशियम हाइड्रो ऑक्साइड ठहियो। हाणे हे बेसिक सॉल्यूशन आहे। बेसिक सॉल्यूशन यानी अहिड़ो गार जेको हाइड्रोऑक्सिल आयन पैदा करे, हिननि में हाइड्रोऑक्सिल आयन आहे, हिननि में हाइड्रोऑक्सिल आयन आहे, हिननि में हाइड्रोऑक्सिल आयन आहे। सोडियम ऑक्साइड खे पाणी सां मिलायोसीं त तव्हांखे सोडियम हाइड्रोऑक्साइड मिलियो। कैल्शियम ऑक्साइड खे पाणी में असां ॻारियोसीं त सॉल्यूशन ठही पियो असांजो कैल्शियम हाइड्रोऑक्साइड।
ईअं मैग्नीशियम ऑक्साइड पाणी गरम सां रिएक्शन करे थो त मैग्नीशियम ऑक्साइड ठही पियो। जेकर अञा इज़ाफ़ी मिलाईंदासीं त मैग्नीशियम हाइड्रो ऑक्साइड असांजो ठही पवंदो आहे। Oxides of non-metals are acidic because they form acidic solution with water. हाणे वरी जेके गैर धातुनि जा ऑक्साइड आहिनि उहे तेज़ाबी थींदा आहिनि, एसिडिक थींदा आहिनि। छो त जॾहिं उहे पाणी में मिलाया वेंदा आहिनि त उहे तेज़ाबी ॻार एसिडिक सॉल्यूशन ठाहींदा आहिनि। ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स असां छा के चऊं था, जॾहिं नॉन मेटल कंहिं ॿिए ऑक्सीजन सां कीमियाई अमल करे थो त नॉन मेटलिक ऑक्साइड ठहंदो। सल्फर ऑक्सीजन सां मिले थो, सल्फर ट्राईऑक्साइड या सल्फर डाइऑक्साइड, त हे नॉन मेटलिक ऑक्साइड आहे। कार्बन नॉन मेटल आहे, ऑक्सीजन सां मिलियो त हिनखे चवंदासीं नॉन मेटलिक ऑक्साइड। कार्बन डाइऑक्साइड कहिड़ो ऑक्साइड आहे? नॉन मेटलिक ऑक्साइड। हाणे जेकॾहिं चवे थो इन्हनि खे पाणी सां मिलाईंदासीं त एसिडिक सॉल्यूशन तयारु थींदो। पाणी सां मिलायोसीं असां सल्फर डाइऑक्साइड खे त ॾिसो सल्फ्यूरस एसिड ठही पियो। वरी सल्फर ट्राईऑक्साइड खे पाणी सां मिलायोसीं त सल्फ्यूरिक एसिड ठही पियो। पाणीअ में जेकॾहिं कार्बन डाइऑक्साइड मिली वई त कार्बोनिक एसिड ठही पियो। इन जे करे असां नॉन मेटलिक ऑक्साइड खे एसिडिक ऑक्साइड चवंदा आहियूं। Ionization energy decreases and electropositivity increases down the group. चए थो जेकॾहिं ग्रुप में हेठि हलंदासीं त इलेक्ट्रोपॉजिटिविटी वधंदी ऐं आयोनाइज़ेशन एनर्जी घटिजंदी। आयोनाइज़ेशन एनर्जीअ जो मतिलबु आहे उहा एनर्जी जेका कंहिं एटम खां इलेक्ट्रॉन खसण लाइ कमु अचे, उनखे चइबो आहे आयोनाइज़ेशन एनर्जी। चवे थो ग्रुप में हेठि हलंदा वेंदव त आयोनाइज़ेशन एनर्जी घटिजंदी वेंदी, यानी ग्रुप में हेठि हलंदा वेंदव त इलेक्ट्रॉन खसण वारी तवानाई घटि लॻंदी वेंदी। मिसाल जे तौर ते लिथियम आहे, उन खां इलेक्ट्रॉन खसींदासीं त 520 असांजी आयोनाइज़ेशन एनर्जी किलो जूल पर मोल लॻंदी। सोडियम जी जेकॾहिं असां उन खां इलेक्ट्रॉन खसियूं था त 495 किलो जूल पर मोल लॻंदी। पोटेशियम खां इलेक्ट्रॉन था खसियूं त 429 लॻंदी। हाणे हेठि था अचूं पिया ग्रुप में, ॾिसो त आयोनाइज़ेशन एनर्जी घटिजंदी थी हले। हाणे जीअं जीअं हेठि हलूं था त इलेक्ट्रॉन खसण जी तवानाई घटिजे थी, यानी इलेक्ट्रॉन खसणु सवलो थींदो थो वञे। रुबीडियम खां अञा इलेक्ट्रॉन खसणु सवलो आहे, सीज़ियम खां अञा इलेक्ट्रॉन खसणु सवलो आहे, त यानी उन्हनि जी इलेक्ट्रोपॉजिटिविटी इंक्रीज़ थींदी थी हले। इलेक्ट्रोपॉजिटिविटी जो मतिलबु आहे इलेक्ट्रॉन ॾियण जो रुझान। हाणे लिथियम इलेक्ट्रॉन तॾहिं ॾींदो जॾहिं 520 किलो जूल पर मोल एनर्जी लॻे, पर सीज़ियम इलेक्ट्रॉन तॾहिं ॾींदो जॾहिं 376 किलो जूल पर मोल एनर्जी लॻे। हाणे 520 ऐं 376 तमामु वॾो फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे असां चवंदासीं त सीज़ियम वधीक इलेक्ट्रोपॉजिटिव आहे देन लिथियम, छो त थोरी एनर्जीअ ते उहो पंहिंजो इलेक्ट्रॉन ॾेई थो छॾे। Group 1A elements are called alkali metals. ग्रुप पहिरें ए एलिमेंट्स या अंसरनि खे असां अल्कली मेटल्स चवंदा आहियूं। हाणे ग्रुप 1A ही वारो आहे, ग्रुप 2A ही वारो आहे, ग्रुप 3A 4A 5A 6A 7A हे 8A। ये रिप्रेजेंटेटिव एलिमेंट्स आहिनि। चए थो 1A एलिमेंट्स आर कॉल्ड अल्कली मेटल्स। 1A ही वारा जेके आहिनि लिथियम, सोडियम, पोटेशियम, रुबीडियम, सीज़ियम, फ्रांशियम, इन्हनि खे असां अल्कली मेटल्स जो नालो ॾींदा आहियूं। ऐं ॿियो आहे ग्रुप 2A एलिमेंट्स आर कॉल्ड अल्कलाइन अर्थ मेटल्स। ग्रुप 2A ही असां चयोसीं ॿियो हीअं बेरियम, बेरिलियम, मैग्नीशियम, कैल्शियम, स्ट्रोंशियम, बेरियम ऐं असांजो रेडियम। ही जेको ग्रुप 2A जा आंसर आहिनि इन्हनि खे वरी असां अल्कलाइन अर्थ मेटल्स जो नालो ॾींदा आहियूं। ही जेके ॿई ग्रुप आहिनि अल्कली ऐं अल्कलाइन अर्थ मेटल्स, इहे ॿई ग्रुप मेटल्स जा आहिनि, हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव आहिनि ऐं इहे हाईली रिएक्टिव हूंदा आहिनि। इन जे पॉइंट सां गॾोगॾु असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं हिकु नए लेक्चर सां गॾु।